असांजे सिंध जो सरमोट शायर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जंहिं जे लाइ कंहिं शाइर हीअं चयो त सिंध सां सचाई वॾी ॻाल्हि आहे, मिटीअ सां वफ़ाई वॾी ॻाल्हि आहे, भली अमीर ग़ालिब या इक़बाल छो न हुजे पर असांजो भिटाई वॾी ॻाल्हि आहे, असांजो भिटाई वॾी ॻाल्हि आहे। बिल्कुलु असांजो भिटाई सभिनी खां मथां आहे। ऐं हिन वक़्तु हिन प्रोग्राम में वाई पेश करण लाइ सिंध जे तमामु बहितरीन ऐं सीनियर फनकार अली मुराद जफ़री साहब खे गुज़ारिश कंदुसि त उहे अचनि ऐं अची लतीफ़ जी वाई पढ़नि। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में साईं अली मुराद जफ़री साहब। जा
अखियूं लतीफ़ चए, होठ लतीफ़ चए, सोड़ो लतीफ़ चए, लोचे लहंदी शान चवंदी सन, लोचे लहंदी शान चवंदी सन, रही वञ रात बंगोर में अल्लाह, रही वञ रात बंगोर में, तेरे पवंदी शान चवंदी सन, तेरे पवंदी शान चवंदी सन, रही वञ रात बंगोर में अल्लाह, रही वञ रात बंगोर में, तेरे पवंदी